मलिर मां रिपोर्ट गुलाम हैदर कलमती कोर्ट कासिम मुतासिरीन जे इजलास ॻोठ मोरंद खान केसराणी अयाज़ अहमद केसराणी नूर हसन केसराणी हाजी खान कपोल जी अॻवानी में थियो जंहिंमें ख़ुसूसी शिरकत सिंध जे नाले वारे वकील एडवोकेट महमूद चांडियो साहिब कई ऐं मुतासिरीन कमेटी जे अॻवान धणी बख्श कलमती मोहम्मद यूसुफ कलमती मोहम्मद हनीफ केसराणी अबू बकर केसराणी नूर मोहम्मद केसराणी शाहनवाज केसराणी नूर मोहम्मद कलमती गुलाम हैदर कलमती गुलाम रसूल कलमती मोहम्मद जुमन कलमती समेत वॾी तादाद में ॻोठाणनि शिरकत कई। इजलास में पोर्ट कासिम जी तरफ़ां सिंध हाई कोर्ट में दाख़िल कयल अपील जो ज़बरदस्त तरीक़े सां केस विढ़ण जो अज़म एडवोकेट मोहम्मद चांडियो साहिब चयो त हिन केस खे 47 साल हलाए कठिया आहिनि। इंशाअल्लाह ताला हाणे बि केस खटिया आहियूं। इंशाअल्लाह ताला हाणे बि केस खटींदासीं, मुतासिन खे पंहिंजो हक़ ॾियारींदासीं।